जय झूलेलाल। MDUS यूनिवर्सिटी द्वारा जेको सिलेबस आहे सिंधी MA सिंधी प्रीवियस ईयर जो उन जो ॿियो पेपर सिंधी गद्य व नाटक जी पाण हींअर चौथी इकाई सुञाणप जो संकट करे रहिया आहियूं, जंहिंमां पाण कहाणियूं करे चुका आहियूं। अॼु छहीं कहाणी आहे दहशत। हीअ ॿिनि दोस्तनि जी कहाणी आहे। पंजाब जी हालतुनि जे ते उन वक़्तु जेके हालतूं हुयूं उन्हनि जो ॾिनो अथनि। ॿ जिगरी दोस्तनि जी कहाणी। हिन जा मुख्य किरदार आहिनि दिलबाग सिंह, अजीत कौर, मनमोहन ऐं राधा। ॿई दिलबाग ऐं मनमोहन कॉलेज में पढ़ाईंदा आहिनि। अचो त शुरू कयूं। दहशत। जून महीने जे अधु ताईं गर्मीअ जूं मोकलूं अध खां मथे ख़तमु थी चुकियूं हुयूं। तेसीं ताईं हेॾां असीं मसूरी पहाड़ ते साल में मुक़ररु 2 हफ़्तनि लाइ बाईवारीअ में ख़रीद कयल पंहिंजे मकान में रही मोटी आया हुआसीं। उन मकान में जुदा जुदा 2 हफ़्ता जुदा जुदा बाईवारनि लाइ मुक़ररु थियल आहिनि। असांखे पंहिंजो को ॿियो घर त आहे कोन जिते असां वञी ज़िंदगीअ जे रूटीन में का तब्दीली आणियूं। इन करे असां लाइ मसूरीअ में अहिड़ी तरह साल में 2 हफ़्तनि लाइ का घरू योजना काफ़ी कारगर रही आहे। लेकिन होॾां मुंहिंजे जिगरी दोस्त दिलबाग सिंह खे पंजाब में पंहिंजो ॿियो घर आहे, जिते हू हर साल पंहिंजे कुटुंब समेत वेंदो आहे। हू बि उन विच में उतां थी आयो हो। दिलबाग सिंह पंजाब मां पंहिंजे घर वापसि वरण ते टेलीफोन ते ख़बरचार वरिती ऐं ॿुधायो, ॾे ख़बर मनमोहन कीअं आहीं, घर में ॿिया सभु कीअं आहिनि। हिन भेरे माउ पीउ ऐं नंढो भाउ पिणु असां सां गॾिजी हिते दहलीअ में आया आहिनि। हाणे उहे शायदि हिते ई रहंदा। मूं इहा ॻाल्हि ॿुधी हिक खन लाइ सोचियो, इहे सभु छो हिते दहलीअ में रहंदा। जलंधर ज़िले में बंडाला ॻोठ में संदसि काफ़ी वॾी ख़ानदानी ज़मीन आहे ऐं उहे सभु उते सुखिया सबाता रहंदा आहिनि। मूं जेकी कुझु सोचियो सो खाउन पुछो, भला उहे सभु हिते छो रहंदा। हिन वराणियो, हाणे अबे अमड़ जी मर्ज़ी आहे त उहे ज़िंदगीअ जा बाक़ी ॾींहंणा हिते दहलीअ में ई ॻारनि। मूंखे हिकदमि महसूसु थियो त दिलबाग सिंह जे आवाज़ में अस्वाभाविकता हुई। संदसि आवाज़ बि मसूई हो, छाकाणि त हिन पाण खे पूरी ॻाल्हि ॿुधाइण खां रोकियो हो। हूअ खेसि ज़िंदगीअ जे अहिड़ियुनि बनावटी स्थितियुनि खां सख़्तु चिड़ हुई। मूं खेसि वरजाइण न चाहियो ऐं ॻाल्हि खे बदिलाईंदे चयो, पोइ भला दिलबाग तव्हीं सभु असां वटि कॾहिं था अचो। हिन जवाबु ॾिनो, जॾहिं तूं चवीं। असीं अचूं, लेकिन यार ततल धरतीअ जो हियांउ कुझु ठरे त पोइ असीं पाण में उहा गॾिजाणी रखूं। चौमासे जो 1-2 वसकारो थियण ॾे ऐं ईअं असांजे ॿिन्ही परिवारनि में गॾिजाणीअ लाइ चौमासे जी बरसाति जो इंतज़ारु हो। दिलबाग सिंह ऐं मां हिक ई कॉलेज में पढ़ींदा हुआसीं। कॉलेज में जॾहिं असां ॿिन्ही ॼणनि खे को वक़्तु ख़ाली मिलंदो आहे त असां स्टाफ रूम, लाइब्रेरी या कैंटीन में घणो करे गॾु हूंदा आहियूं। असांजे विद्यार्थियुनि खे बि उन ॻाल्हि जी ख़बर आहे। घणेई दफ़ा ईअं थियो आहे त विद्यार्थियुनि संदसि बारे में मूंखां पुछा काछा कई आहे ऐं मूं बाबति खांउसि पुछियो आहे। कॉलेज खां सवाइ घरनि में पिणु महीने में 1-2 दफ़ो असांजे हिक तोयल मुलाक़ात थी वेंदी आहे। जीअं हर शरीर में हिकु सूरज घड़ी लॻल थिए थी,
ऐं असां उन घड़ीअ जे संकेत ते सुबुह जो निंड मां उथण विहण खां राति जो निंड में सुम्हण ताईं केतिरा ई कम अज़ ख़ुदि करियूं था, तीअं लॻभॻि हर महीने शाम जो हू पंहिंजे परिवार सां गॾु असांजे घर में ईंदो आहे ऐं मां पंहिंजे कुटुंब समेत संदसि घर में वञी पहुचंदो आहियां। गुज़िरियल मुलाक़ातुनि में अहिड़नि मौक़नि ते घर में ख़ूब रौनक लॻंदी आहे। ॿार ॿारनि सां गॾिजी करे कॾहिं टीवी प्रोग्राम ॾिसंदा आहिनि, कॾहिं मैगज़ीन किताब पढ़ंदा आहिनि त कॾहिं लूडियो कैरम खेलींदा आहिनि। ज़ालूं पाण में ॻाल्हियुनि जा ॻोथड़ा खोले विहंदियूं आहिनि। उहे रंधिणे में वञी ताम ठाहींदियूं ऐं विच विच में ड्राइंग रूम में अची टीवीअ जे दिलचस्प प्रोग्राम खे पिणु ॾिसंदियूं। कॾहिं कॾहिं असां ॿिन्ही जी बातचीत में बि अची हिसो वठंदियूं। असीं ॿई ॼणा घर में कॾहिं कुंड पासे वेही पंहिंजी का नई कविता या कहाणी पढ़ंदा आहियूं ऐं कंहिं ताज़े छपियल किताब ते बहस कंदा आहियूं। असां ॿिन्ही जे उन महफ़िल में राकास ऐं देव यानी असुर ऐं सुर पिणु अची शरीक थींदा आहिनि। दरअसल उहे असुर ऐं सुर वेदनि जे ज़माने खां हलंदा आया आहिनि, जॾहिं खां असुर जी माना हरूभरू राकास न हुई ऐं ॿिन्ही जो सुरा यानी शराब सां वास्तो हो। असांजे महफ़िल में वेहण सां जल्द ई बोतल मां ॻाढ़ियुनि अखियुनि वारो राकास निकिरी अची असांजे अॻियां रखियल ॿिनि ख़ाली गिलासनि में ओतिजी वेंदो हो। उहे गिलास बि ॻाढ़ा ॻाढ़ा थी पवंदा हुआ। उहे राकास ई आहिनि जिन जे करे जल्द ई देव पिणु अचो प्रगट थियनि ऐं राकासनि खां बचाइण लाइ सही रस्तो ॾेखारीनि। लेकिन उहो असां ते ई छॾियल हूंदो आहे त असां कीअं था उन्हनि राकासनि खे हदुनि अंदरि रखूं ऐं खेनि देवनि ते ग़ालिब पवण न ॾियूं। पोइ त मां अहिड़ियुनि मौक़नि ते सिप कंदे सिगरेट सुलगाए पीअंदो आहियां। दिलबाग़ कॾहिं बि दिलि में न कंदो आहे। मूंखे यादि आहे घणा साल अॻु संदसि घर में अहिड़ी पहिरीं मुलाक़ात जे दौरान मूं सिगरेट कढी छिकड़ चाहियो हो, पर उन मामले में संदसि एहसासत जो क़दुरु करे न छिकियो हो त हिन पाण चयो हो, छो मियां अॼु तुंहिंजी चिमनीअ मां दूंहों नथो निकिरे, तूं सिगरेट नथो पी? ऐं पोइ ॿुधायो हुअईं त उन्हनि ॾींहंनि में संदसि सिगरेट पीअण छॾे ॾिनो हो। मूंखे इहा ॼाण हुई त दिलबाग़ सिंह जा माउ पीउ हिंदू आहिनि। जीअं त पंजाब जे घरनि में इहा ॻाल्हि आम आहे त परिवार जो हिकु ॿारु गुरुद्वारे में ॾेई छॾींदा आहिनि ऐं खेसि सिख धर्म इख़्तियार करणु ॾींदा आहिनि। तीअं दिलबाग़ पिणु पंहिंजे नंढे हूंदे सिख सरदार बणियो हो, लेकिन संदसि शादी पोइ बि कंहिं हिंदू घर में थी हुई। मूं ॾिठो आहे त हाणे संदसि पत्नी पंहिंजी हिकु बाहि में कड़ो पाईंदी आहे ऐं संदसि ॿार बि 5 कका केश कंघी कड़ो कच्छो ऐं कृपाल धारींदा आहिनि। तॾहिं मूं खांसि पुछियो हो, छो हींअर पंजाब में हिंदुनि लाइ सिगरेट पीअण मना थी वियो आहे छा? हिन खिली करे चयो, न अञा ताईं त अहिड़ी नौबत न आई आहे। ईअं ई मुंहिंजो पीउ सिगरेट पीअण जी सिल्वर जुबली मल्हाए सिगरेट पीअण बंदि कयो आहे। हूअं बि 50 सालनि जी उमिरि खां पोइ अहिड़ी एहतियात वरतणु घुरिजे। असां ॿिन्ही दोस्तीअ खे केतिरा ई नंढा वॾा तूफ़ान लोॾे न सघिया आहिनि। मूंखे हिकु ॿी ॻाल्हि बि यादि अचे थी। 31 अक्टूबर 1984 ते
श्रीमती इंदिरा गांधीअ जी हत्या कई वई हुई ऐं दिल्लीअ में किन सिख भाउरनि ग़लतफ़हमीअ विचां मिठाई विराई ऐं शायदि इन ॻाल्हि तां उन ॾींहुं शहर में फ़साद थिया। उन दुर्घटना खां पोइ असां ॿिन्ही जा परिवार ॾाढा दुखी हुआ ऐं जॾहिं पाण में मिलिया त मूं दिलबाग खे इहा कविता पढ़ी ॿुधाई जा मूंखे उन अभागे ॾींहं जी राति जो लिखी हुई। पर जॾहिं मां खेसि कविता पढ़ी ॿुधाए रहियो हुअसि त मूंखे ओचितो ई लॻो इहा कविता अञा अणपूरी हुई ऐं तॾहिं मूं कविता पाठ खे विच में रोके उन जे पछाड़ीअ में 3 सिटूं जोड़े छॾियूं। समूरी कविता हिकु दफ़ो वरी पढ़ियमि। इहो 3 सिटूं उन वक़्तु दिलबाग जे सोहबत में पैदा थियल सोजीअ जी रोशनीअ में तख़लीक़ थी सघियूं हुयूं ऐं उन्हनि 3 सिटुनि कविता खे मुकमल पस मंज़र ॾेई छॾियो। उन हादिसे खां पोइ दिलबाग हिकु कहाणी लिखी ऐं उहा मूंखे पढ़ी ॿुधाई, लेकिन पढ़ंदे पढ़ंदे कहाणी अध में छॾे ॾिनई ऐं चयाईं त इहा अञा मुकमल न आहे ऐं हू कंहिं ॿिए दफ़े पढ़ी ॿुधाईंदो। ॿिए दफ़े पढ़ायईं त उन में फ़नाइते ढंग सां हिकु हक़ीक़त ज़ाहिर थी बीठी। कहाणीअ जो नायक दिल्लीअ में रहंदड़ हिकु सिख भाउ आहे जो पंजाब आतंकवादियुनि जे कुंदन कारनामनि जे करे ॾाढो दुखी आहे। हू हर राति जो पंहिंजे कमकार तां पंहिंजे स्कूटर ते चढ़ी घर मोटंदो आहे। हूअं सदाईं हू रस्ते ते कंहिं माण्हूअ जे इशारे ॼण ते पंहिंजो स्कूटर बीहारींदो हो ऐं खेसि लिफ्ट ॾींदो हो, लेकिन अॼुकल्ह बदिलियत हालतुनि में इहो ईअं नथो करे। हू सोचे थो त खेसि पंहिंजो स्कूटर हलाइण छॾे ॾियणु घुरिजे, खेसि दिल्ली कॉर्पोरेशन जे बसुनि में सफ़रु करणु घुरिजे, वग़ैरह वग़ैरह। दिलबाग उन्हीअ कहाणी में अणसिधे नमूने में इहो ॿुधायो त कहाणी जे नाटक में गैर सलामतीअ जे भावना लाइ पंजाब जा आतंकवादी ज़िम्मेदार आहिनि। गर्मीअ जी मोकलुनि में असांजे उन्हनि मुलाक़ातुनि जो सिलसिलो टुटी पवंदो आहे, लेकिन उन हूंदे बि असांजे हिक ॿिए लाइ कशिश हिकु दफ़ो ई सही हिक ॿिए वटि अवस्था वठी ईंदी आहे। हिन भेरे जून महीनो अची ख़तमु थियो हो ऐं असीं पाण में कोन मिलिया हुआसीं। पंजाब मां पंहिंजो घरु लॾे अचण खां पोइ हिन टेलीफ़ोन ते चयो त चौमासे जे 1-2 वसकारा थी वञनि त पोइ पाण में मिलंदासीं। उन विच में हिकु वसकारो थियो। उन वक़्तु मां घर में कूलर हलाए नावेल पढ़ी रहियो हुअसि। मुंहिंजी पत्नी राधा दरवाज़े जे चौंठ ते वञी बीठी ऐं पंहिंजे बदन ते मींहं जा रिमझिम फुड़ा झटिकण लॻी। ॿाहिरि घिटीअ में ॿारनि जे मींहं में रांदियूं करण जा ऐं वॾे वाके बॼ मूला बर्फ़ जा गोला चवण जा आवाज़ अची रहिया हुआ। हाणे राधा चौंठ खां ॿाहिरि अङण में हुई ऐं मूंखे बार बार सॾे रही हुई त मां ॿाहिरि अङण में वञी साणसि गॾु मींहं में भिॼण जो आनंदु माणियां, लेकिन मूं खुलियल नावेल पलंग जे हिक पासे खुलियल ई उल्टो करे रखियो ऐं दिलबाग खे फ़ोन कयो। खेसि चयमि त हू पंहिंजे वाइदे मुताबिक़ घर मां सभिनी सां गॾु निकिरी पवे ऐं पोइ सभई हिते पाण वटि का महफ़िल मचायूं। हिन दिलबाग इहो चई त हू पाण खे घणो थकियल टुटियल महसूसु करे थो ऐं उन करे धण वठी घरां न निकिरी सघंदो, अकेलो बि न अची सघंदो। मुंहिंजी दावत न क़बूली। मूंखे ज़रा दुख थियो,
दुख इन करे न थियो जो हू अची न सघियो, बल्कि इन करे थियो जो हुन मोट में असांखे पंहिंजे घर अचण जी कोठ न ॾिनी। मां वञी राधा सां अङण में बीठुसि ऐं बरसाति में पुसंदो रहियसि। ॿार बि घर मां निकिरी वञी घिटीअ में ॿियनि ॿारनि सां गॾु मींहं में रांदियूं करण लॻा, पर मुंहिंजे मन में उहो समूरो वक़्तु आंद मांद हुई। मां जंहिं नमूने दिलबाग खे ॼाणींदो सुञाणींदो हुअसि, उन मां ज़ाहिर हो त हुन लाइ बि न स्वाभाविक हो त संदसि थकावट जे करे उहे पाण में असां वटि न अची सघनि ऐं असांखे बि पाण वटि न घुराइनि। छा इहा ॻाल्हि पिणु खेसि अस्वाभाविक न लॻी हूंदी? हू अहसास दिल शख़्स आहे। माहौल में हिकु रती बि फ़र्क़ु पवंदो आहे त खेसि ख़बर पवंदी आहे केरु छा थो ॻाल्हाए ऐं ईअं छो थो ॻाल्हाए। उन जी बि खेसि ख़बर पवंदी हूंदी। 2 महीना खनि अॻु कॉलेज स्टाफ रूम में कंहिं खेसि गुड मॉर्निंग बजाए सत श्री अकाल चयो हो त हिन उन ख़ासि ख़ैरु आफ़ियात जे बुनियाद में वञी उन जो सबबु ॼाणणु चाहियो। सत श्री अकाल जो जवाबु सत श्री अकाल में त ॾिनई, पर इहो बि निर्णय कयई त अॼोकियुनि हालतुनि में धर्म जे ॿाहिरियनि रूपनि ॾांहुं ॿियनि माण्हुनि जो ख़ासि ध्यानु खेसि उन्हनि माण्हुनि खे दार करे बीहारे थो, माण्हुनि में अलगाव जी भावना पैदा करे थो। खेसि इहा ॻाल्हि बि अस्वाभाविक लॻंदी आहे त हाणे सरकार संदसि धर्म जे पोइलॻनि ॾांहुं ख़ासि तवजो ॾिए थी ऐं हर आर्तवार सुबुह जो टीवी प्रोग्राम में शब्द कीर्तन सां शुरू थिए थो। संदसि ख़्याल मूजिबि इहा बि सेक्युलरिज़म जी बिगड़ियल सूरत आहे। हाणे त 16 जुलाई ते गर्मीअ जे मोकलुनि खां पोइ कॉलेज वरी खुलंदा। उन विच में 3-4 सुठा वसकारा बि थिया, लेकिन दिलबाग सां गॾिजाणी न थी आहे। उन उदास शाम जो मूं राधा खे चयो, तूं पंहिंजी साहेड़ी अजीत कौर खे टेलीफ़ोन करे ख़बर त कढ त दिलबाग हिते दहलीअ में आहे या किथे ॿाहिरि उसियो आहे। राधा टेलीफ़ोन जो रिसीवर मथे खणी नंबर मिलायो ऐं हूअ अजीत कौर सां ॻाल्हियुनि में मशगूल थी वई। ॿिन्ही जे विच में न ॼाणे कहिड़ियूं ॻाल्हियूं थियण लॻियूं हुयूं ऐं मां बोर थींदो रहियसि। नेठि मां पंहिंजे स्टडीअ में वञी साॻे टेलीफ़ोन जे ॿिए इंस्ट्रूमेंट ते संदसि ॻाल्हियूं ॿुधणु लॻसि। मूं उतां राधा खे इशारे में यादि करायो त हूअ खांउसि इहा ॻाल्हि त पुछे जंहिं लाइ टेलीफ़ोन करण लाइ चयो हो। हिन पाण संभालियो ऐं अजीत कौर खे चयो, मुंहिंजो ही श्रीमान त मोकलुनि में हद दर्जे जो सुस्त थी पियो आहे, रुगो खटियूं पियो बने ऐं अजाया नाविल पियो पढ़े। ॾेरम छो करे? छा हू हाणे हिन वक़्तु घर में आहे? अजीत कौर ॾुखायल आवाज़ में वराणियो, सुस्ती ऐं वक़्तु काटणु वरी बि ठीकु आहे। ही साहिब त ग़म में वक़्तु गुज़ारे थो, ॾाढो दुखी आहे। हाणे त तव्हां सभु अलाजे खेसि सुञाणे बि सघंदा या न? राधा ऐं मूंखे अजीत कौर जी ॻाल्हि सम्झ में न आई। असां हिकु बार पंहिंजे रिसीवर में निहारियो, गोया असां उन में निहारे अजीत कौर जो चहिरो ॻोल्हे उन जा भाव पढ़णु चाहींदा हुजूं ऐं पोइ असां हिक ॿिए ॾांहुं ॾिठो का ॻाल्हि सम्झ में ई न आई। दिलबाग सां कहिड़ी वेदन हुई? छा हू ओचितो ई बीमार थी पियो हो? अहिड़ो बीमार जंहिंखे आसपास तीमारदारनि जी दरकार न हुजे। मूं बिल्कुलु आहिस्ते पंहिंजे रिसीवर रखी छॾियो ऐं दिलबाग जे घर वञण जी तयारी करणु लॻमि। संदसि घर काफ़ी परे जनकपुरी में आहे।
विच वारो मुफ़ासिलो। मूं 1 कलाक जो सफ़रु कीअं तइ कयो, मां हाणे ॿुधाए नथो सघां। रस्ते ते अलाह जे कहिड़ा कहिड़ा वीचार अचण लॻा। छा दिलबाग साॻियो दिलबाग न, पर दिलखार थी पियो आहे। छा दिलबाग में पिणु तहसब अची वियो आहे? न न न, जेकॾहिं हिन में तहसब पैदा थियो आहे त मुंहिंजो वटसि वञणु केतिरो क़दुरु सलामतीअ भरियो थींदो। पर टेलीफ़ोन ते अजीत कौर जे ॻाल्हियुनि जे डंग मां त अहिड़ा कंहिं ख़ौफ़ जा उहे ॼाण नथे मिलिया। मूं संदसि दरवाज़े ते दस्तक ॾिनी। दरवाज़ो दिलबाग ई खोलियो। मूं खांसि पुछियो, कीअं आहीं यार? हेॾां केतिरनि ॾींहंनि खां तूं असांखे टही रहियो आहीं। हू मूंखे बाहि खां छिके अंदरि वठी वियो ऐं दुख ॻाॾड़ खिल खिलंदे चयईं, भला टहंदुसि छो? बसि यार, इहे हालतूं असांखे किथां खां किथे पहुचाइनि थियूं छॾनि। हाणे त लॻेम थो त असांखे हिकु अस्वाभाविक ज़िंदगी ढोइणी पवंदी। तूं पंहिंजो हाल चाल ॿुधाए। छॾ हुननि ॻाल्हियुनि खे। मां कुझु सम्झियो कोन। मूं कुझु सम्झियो कीन ऐं मुंहिंजी नज़र वञी संदसि चहिरे ते कुतियूं। एतिरे में मुंहिंजो ध्यानु हाल कमरे में अॻिते वारे कमरे में वेठल संदसि माउ पीउ ॾांहुं वियो। मूं संदनि वेझो वञी खेनि नमस्कार कयो ऐं चयुमि, पेरे पईयां जी। ॿिन्ही ॼणनि गॾु चयो, पुट शाला ख़ुशि हुजी। घणनि ॾींहंनि खां पोइ थो ॾिसिजी। मूं हिकु बार दिलबाग ॾांहुं निहारियो ऐं चयो, बसि ईअं ई वक़्तु निकिरियो वञे। हिन विच में वरी गर्मीअ जूं मोकूल बि त हुयूं। पोइ त असीं ॿई दिलबाग ऐं मां हॉल कमरे में वञी सोफ़ा ते वेठासीं। अंदरां भाभी अजीत कौर बि अची सोफ़ा जे हिक किनारे वेठी। वेहंदे ई चयईं, सत श्री अकाल भाई साहब। हिन खां पुछो त खेसि छा थी वियो आहे। घर में वेही न ॼाण छा छा सोचींदो रहे थो। कॾहिं चवंदो, मां पंहिंजा मथे जा वार कटाए थो अचां, ॾाढ़ी कूड़ाए थो अचां। कॾहिं आखींदो, नंढे बलबीर जा वार कटाए छॾ। चवे थो त ॿियनि बि केतिरनि ईअं कयो आहे। मूं दिलबाग ॾांहुं निहारियो। हू गंभीर थी वियो। चयईं, मनमोहन, तूं ई ॿुधाए, अॼुकल्ह पंजाब में जो कुझु थी रहियो आहे, उन जो असरु हिते असां माण्हुनि ते बि थी सघे थो न यार। हाणे मुंहिंजो मथो जाइ थियो। ॻाल्हि सम्झ में आई। पक ई पक दिलबाग इन करे परेशान आहे। मूं चयो, न दिलबाग, अहिड़ो अंधेर कोन थींदो। तोखे पंहिंजी स्वाभाविक ज़िंदगी जीअणी पवंदी। इहो सभु थोड़नि ई ॾींहंनि में ठीकु थी वेंदो। दिलबाग मुंहिंजे चहिरे में ॾिसण लॻो ऐं पोइ पंहिंजी पत्नीअ जे चहिरे में निहारण लॻो। मूं खेसि आथत ॾींदे चयो, हा यार, मां ठीकु चई रहियो आहियां। तोखे कुझु थिए, उन खां पहिरीं मां पंहिंजी जान ॾेई छॾींदुसि। जय झूलेलाल।